अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकात बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं यादि कर जॾहिं असां फ़रिश्तनि खे चयो त आदम खे सजदो कयो त उन्हनि सभिनी सजदो कयो मगर इब्लीस इनकार कयो। पोइ चयोसूं त ए आदम, बेशक हीउ यानी इब्लीस तुंहिंजो ऐं तुंहिंजी ज़ाल जो दुश्मन यानी वेरी आहे, सो ईअं न थिए जो ही तव्हां ॿिन्ही खे जन्नत मां कढाए ऐं तव्हां मुसीबत में पओ। ही बिश्त आहे, बेशक हिन में तोखे न बुख लॻंदी ऐं न तूं घाड़ो थींदे, ऐं यकीनन न तूं मंझंदि उञो थींदे, ऐं न की तोखे उस लॻंदी। पोइ शैतान हुन जी दिलि में वसवसो विधो ऐं चयाईं त ए आदम, छा मां तोखे सदाईं ज़िंदा रखंदड़ वण जी ख़बर न ॾियां जंहिं जे खाइण सां तूं सदाईं ज़िंदा रहीं ऐं तोखे अहिड़ी बादशाही मिले जेका कॾहिं ज़वाल खे न पहुचे ऐं न ख़तम या पुराणी थिए। पोइ ॿिन्ही यानी आदम ऐं हवा मंझांइसि खाधो, जंहिं करे मथियुनि संदन ओघड़ पधरी थी पई ऐं जन्नत जे वणनि जे पननि खे पाण ते वेढ़ण लॻा। ऐं आदम पंहिंजे रब जी नाफ़रमानी करे वेठो ऐं सिधीअ राह खां भटकी वियो। तंहिं हूंदे बि संदसि रब खेसि नवाज़ियो ऐं संदसि ख़ता माफ़ कयाईं ऐं खेसि हिदायत बख़्शियाईं ऐं सिधीअ राह ॾांहुं रहनुमाई कयाईं। अल्लाह फरमायो त तव्हां ॿई इंसान यानी आदम ऐं हवा ऐं जिन्न यानी इब्लीस गॾोगॾु जन्नत मां हेठि ज़मीन ते लही वञो। उते तव्हां मां के किन जा वेरी थींदा यानी तव्हां जी औलाद मां हिक ॿिए जा दुश्मन थींदा। पोइ जॾहिं बि अव्हां वटि मूंखां का हिदायत अचे त जेको उन जी पैरवी कंदो सो न के दुनिया में गुमराह थींदो ऐं न के आख़िरत में तकलीफ़ ऐं मुश्किल में पवंदो। ऐं जेको मुंहिंजे ज़िक्र यानी याद ऐं नसीहत खां मोह मोड़ींदो यकीनन उन्हीअ जो दुनिया जी ज़िंदगीअ में गुज़रान बि ॾुखियो ऐं तंग हूंदो ऐं उनखे क़यामत जे ॾींहुं अंधो करे उथारींदासीं। ऐं अहिड़ो बदबख्त जॾहिं क़यामत जे ॾींहुं अंधो थींदो त चवंदो त ए मुंहिंजा रब, मूंखे अंधो करे छो ठाहियो अथई जॾहिं त दुनिया में आउं अखियुनि वारो हुयुसि। अल्लाह ताला फरमाईंदो ईअं ई थियो आहे जीअं तो वटि असां जूं आयतूं आयूं ऐं तो उन्हनि खे विसारियो ऐं न हीअं सां हंडायो ऐं न गौर ऐं फिक्र कयो। अहिड़ी तरह अॼु तूं बि विसारियो या नज़रअंदाज़ कयो वेंदे ऐं अहिड़ी तरह असां बदिलो ॾींदासूं हर उन शख़्स खे जेको हद ओरांगे ऐं पंहिंजे पालणहार जी आयत खे न मञे। ऐं यकीनन आख़िरत जो अज़ाब अञा बि सख़्त ऐं हमेशह रहण वारो आहे। छा इन इहा ॻाल्हि मां सबक न पिरायो त असां खाइण अॻु केतिरियूं क़ौमूं तबाही बर्बाद करे छॾियूं ऐं उहे ख़ुदि उन्हनि जी जायुनि में घुमन फिरन रहन पिया। बेशक सम्झ वारनि ऐं ध्यान कंदड़नि लाइ इन में वॾियूं निशानियूं आहिनि।